बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। असां शिया ने हैदर करार गरी मीरवा हंडियारी जे तरफ़ां वापडा के ख़िलाफ़ एहतजाज कंदे चऊं था त चौथो ॾींहुं आहे ऐं वापडा वारनि जी नाअहली आहे जो हिते हंडियारी जा सभई ट्रांसफार्मर सड़िया पिया आहिनि। असां वटि 4 बजे खां वठी 6 बजे ताईं लेडीज़ जा अशरा थींदा आहिनि। उन खां बाद में जेको आहे 8 बजे खां वठी राति जो देर ताईं तक़रीबन 12 बजे ताईं जेंट्स अशरा थींदा आहिनि। अॼु 5 ॾींहं आहे त असांजी जेका आहे ताल के ठरी मीरवा मुख्तियार कार सां SDM सां ऐं उन खां अलावा SDO सां मुलाक़ात थी। बिजली जो SDO लाइनमैन फ़हीम मौजाई सां मुलाक़ात थी। उन्हनि कल्ह ताईं जी 6 बजे ताईं यानी 6 तारीख़ ते 12 बजे ताईं यकीन त आई कराई त असां ट्रांसफार्मर ठाहींदासीं ऐं उन्हनि ताईं कोन ठाहिया आहिनि ऐं उन्हनि जी इन्हनि पूरनि वाइदनि जी असां मज़म्मत करियूं था पिया ऐं असां तमामु तर वापडा वारनि जे इनवान सां इहा ॻाल्हि पिया था ॿुधायूं जेकॾहिं उन्हनि सुभाणे ताईं असांजा सुभाणे 12 बजे ताईं ट्रांसफार्मर न ठाहिया विया, बिजली बहाल न कई वई, जॾहिं त एॾी वॾी नोयत आहे जो कल्ह लेडीज़ अशरे में असांजे ख़्वाहरान मज़ा 2 ख़्वाहरान अहिड़ियूं हुयूं जेके अॼु असांजूं बेहोश थी वियूं आहिनि। असांजूं नियाणियूं मजलिसनि में बेहोश थी थियूं वञनि। असांजा जुलूस ऊंदाही में हलनि था पिया, असांजूं मजलिसूं ऊंदाही में हलनि थियूं पियूं ऐं बार बार ही कूड़ा वाइदा कनि था पिया। सुभाणे जेकॾहिं 10 बजे ताईं बिजली वारनि ट्रांसफार्मर न ठाहिया, बिजली बहाल न कई त इंशाअल्लाह असांजे हिन आज़ादारी शहर जे तरफ़ां शिया उलमा काउंसिल जे तरफ़ां इंतिहाई अहिड़ा क़दम खया वेंदा